नाज़रीन, ठारू शाह में सिंध एम्प्लॉइज़ अलायंस जे सॾ ते अॼु चौथे ॾींहुं बि सरकारी मुलाज़मनि पारां सरकारी इदारनि ऐं स्कूलनि जी तालाबंदी करे एहतजाज जारी रखियो वियो आहे। तफ़सील मालूम कंदा मोहम्मद जुड़ियल मंगी खां। जी मोहम्मद जुड़ियल, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, अॼु सिंध एम्प्लॉइज़ अलायंस जे सॾ ते चौथे ॾींहुं बि जेको आहे सो ठारू शाह जे मुख़्तलिफ़ सरकारी इदारनि जी तालाबंदी करे एहतजाज जो सिलसिलो जारी रखियो वियो ऐं मुतालबनि जी मंता ताईं एहतजाज जारी रखण जो ऐलान कयो वियो। वधीक तफ़सील खे ॿुधाईंदो हलां त ठारू शाह जे मुख़्तलिफ़ सरकारी खातनि जंहिंमें आपाशी, सिहत, तइलीमी इदारनि जी मुलाज़िमनि ॿाहुनि ते कारियूं पटियूं ॿधी आफ़ीसी तालाबंदी करे एहतजाज खे जारी रखियो। उन मौक़े ते आपाशी यूनियन अलशबाब यूनियन जे जेको आहे अॻवान दुर्मम दालमाणी, इनायत सोलंगी, ज़ाहिद अबड़ो, अलादीनो सांद ऐं उन सां गॾोगॾु रूरल हेल्थ सेंटर जे मुलाज़िमनि नदीम बबर, मुरीद शाल, मंसूर खानज़ादा ऐं उन सां गॾोगॾु तालीमी इदारनि मां करीम बख्श शाल, सिकंदर जामिरी ऐं ॿियनि एहतजाज कंदे चयो त सिंध हुकूमत पंहिंजे होॾ तां नथी रहे ऐं सिंध हुकूमत मुलाज़िमनि सां जेको ही ज़ालमाना ऐं मातलीमा वारो वर्ताव करे रही आहे। हाणे सिंध जे हर खाते जा मुलाज़िम हिकु आवाज़ थी पूरी सिंध में भरपूर एहतजाज कंदासीं जेसीं ताईं हुकूमत असांजा जाइज़ मुतालबात मंज़ूर न कंदी तेसीं ताईं मुकमल सरकारी खातनि जी तालाबंदीअ जो सिलसिलो जारी रहंदो। जी मोहम्मद जुड़ियल, तफ़सील ॾियण जे लाइ वॾी महिरबानी अव्हां जी।